सिंध जे मालवंद माण्हुनि सिंध में जानवरनि जे हक़नि ऐं तहफ़ुज़ लाइ सिंध फार्मर्स फोरम क़ाइमु कयो आहे। सिंध फार्मर्स फोरम जी गॾिजाणी हैदराबाद जी मक़ामी होटल में थी, जंहिंखे ख़िताब कंदे फोरम जे सदर रियाज़ अहमद पंवर, जनरल सेक्रेटरी असदुल्ला जमाली, अब्दुल जब्बार मुरीदानी, सनाउल्लाह बलोच ऐं ॿियनि चयो त सिंध में 76 करोड़ पालतू जानवर मौजूद आहिनि, पर जानवरनि जे इलाज लाइ क़ाइमु इस्पतालूं बंदि आहिनि। जॾहिं त सरकारी दवाऊं प्राइवेट स्टोरनि ते मिलनि थियूं। हिननि चयो त सिंध में ज़रे यूनिवर्सिटी मौजूद आहे, जिते जानवरनि जे इलाज लाइ वैक्सीन तयारु थिए थी, पर हुकूमत तरफ़ां दवाऊं कमीशन तहत प्राइवेट कंपनियुनि खां वरितियूं वञनि थियूं। हिन चयो त ज़राअत तोड़े जानवर सिंधी मईशत में अहम किरदारु अदा कनि था, पर उन लाइ मौजूद इस्पतालूं नाकारा बणियल आहिनि। असांखे दवाऊं नथियूं मिलनि, वैक्सीन असांखे नथी मिले। असां वञूं था तो डॉक्टर मुख़्तलिफ़ ॻोठ असांजा शहर खां परे आहिनि, तो उते डॉक्टर अचण लाइ कोन्हनि तयारु। असां ग़रीब माण्हू, असांजो गुज़र सफ़र सॼो इहो माल बकरी मेहुनि ते इन्हनि ते आहे। सो दोस्तनि सभिनी असां उहिदेदारनि हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे। असांजो पहिरियों मरहलो आहे, हिन ई महीने सेक्रेटरी सां ॻाल्हाईंदासीं कि ग़रीब माण्हुनि खे जिथे अस्पतालूं ठहियल आहिनि त डॉक्टर कोन्हनि, उते डॉक्टरनि जी हाज़िरी यकीनी बणाई वञे। जिथे वैक्सीनूं नथियूं पहुचनि वैक्सीन वञे। सरकारी दवाऊं प्राइवेट अस्पतालुनि ते मिलनि पई थियूं। इन फोरम ठाहिण जो क्लियरली मक़सदु इहो आहे, सिंध फार्मर्स फोरम उन्हनि जा जेके पंहिंजा बुनियादी हक़ आहिनि, मालवंद माण्हुनि मारूअण जा जेके बुनियादी माल जा हक़ आहिनि, जेके तव्हां ॾिसो त उनखे वैक्सीन, दवाऊं, इस्पतालुनि में एमरजेंसी गश्ती टीमूं हुजणु खपनि। मालनि में जेके बीमारियूं आहिनि उहे जेको आहे सो उहे दरनि ते वञी माण्हुनि जे माल जी उहे बीमारियूं चेक कनि। उठ जेके आहिनि वीचारा ईअं मरी था वञनि जंगल में, या गऊं बकरियूं जेके बि आहिनि थर जा जानवर, उन्हनि जी सार संभालण वारो कोई कोन्हे, का कंहिं नमूने जी सहूलियत फिराम कोन्हे। वीचारा मालवंद माण्हू परेशान आहिनि। एॾा माल असां मरी विया, मेहूं ढुकियूं यम ते भरी वियूं, बकरियूं भरियूं, माल जंहिं डॉक्टर ॾे वञो ॿुधायो 5,000 ॾे गाॾी कर, ॿुधायो उते हलण जा 5,000 ॾे ग़रीब मिस्किन माण्हू वञे काॾे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।